अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं नवक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। FIA मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे पुट सलेमान शहबाज खे बेगुनाह करार ॾेई छॾियो। स्पेशल जज सेंट्रल सलेमान शहबाज जी गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ज़िमनी चालान पेश करण जो हुकुम। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर केरु थींदो? इलेक्शन कमीशन तरफ़ां नालो फाइनल करण लाइ इजलास तलब। ऐलान सुभाणे कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी जे मामले ते हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर जा ॿ नाला इलेक्शन कमीशन खे मिली विया आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमन खे दिल जो दौरो। NICVT कासमाबाद मुंतक़िल। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त शर्जील मेमन जी एंजियोप्लास्टी कई वई आहे। संदसि दिल जा 2 वाल बंदि हुआ। संदसि हालत अॻु खां बहितर आहे। संदसि 24 कलाकनि खां पोइ घर मुंतक़िल कयो वेंदो। सिंध जा माण्हू अञा ताईं अटे लाइ परेशान। अटो हासिल करण माण्हुनि लाइ वॾी मुसीबत बणिजी वियो। कलाकनि जा कलाक कतारुनि में बीहण बावजूदि अटो न मिलण सबबि अवाम जो सब्र जवाब ॾेई वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में सवे मर्द ऐं औरतूं डंडा खणी रोडनि ते निकिरी आया। धरना, रोड ब्लॉक। कुंडरी में औरतुनि तरफ़ां मिल जे गेट खे लॻल ताला तोड़ण जी कोशिश। सांघड़, जाती, उडेरोलाल स्टेशन, ठुल, मलकानी शरीफ ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज। मथियारी टंडो आदम में रोड हादसा। 3 औरतूं फोत, 7 ॼणा ज़ख़्मी। खैबर नेशनल हाईवे ते कमत सां भरियल ट्रक जो चिंची ऐं सुजुकी सां ज़ोरदार टक्कर। 2 औरतूं मौके ते ई फोत, 1 नौजवान ज़ख़्मी। टंडो आदम लॻ तेज़ रफ़्तार ट्रक जो कार ऐं मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर। 1 औरत फोत, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नाज़रीन, हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।